चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स बब्बा भी हाना सिरानी रखे टेक लगाए वेठो आई हार सिंगार पियो करी अल्लाह मुझी भेण घुमा तो के परवाह ना वाह जोग्या पियारे खानदान माथी फाथा से 24 कलाक बिना वक्फे जे असुल मियारी हणण बंद ही न था कर केड़े किस्म जा मानू आयो तुझी जाल घुमा तुझे मथे में जूं भी नथी चुरे गुम थी वैया नंढड़िया बारड़िया शय वठण वई जो घिटी भुलजी वई वापस ना आई हां अंथे जेतड़िया एडी सारी डड्डिया हाणे इन जिले मां वनी मस्जिदन में पढ़ा दियारिया है न तोखे इहा गाल समझ में छो नथी अचे मता हो किते गलत कदम न खणी रहे किते शाख में बुल दई पाण के मारे न छडे न को खुदकुशी थी करे उहे माण्हू ही ॿिया उन जे लाइ दिलि खपे जिगर खपे जेका तुम्हारी भेण वटि त आहे ई कोन ॾिसजाए शाम ताईं इहा बला कंहिं न कंहिं टुबड़ी मां निकिरी फाड़ो कढी अची हिते बीह हूंदी तुझी ज़ाल आ मुझी भेण आ मुझो रत्ता तू एडो खुश न थी त मुझी भेण ईंदी ऐं तुझे अॻियां अची झुकंदी हल हल हर हर अची हार सिंगार में खलल विध अरे रे वातुड़ा भाजाई ॾिठई भाजाई कहिड़ी भाजाई हिन ॻोठ जे माण्हू जूं सभु मायूं त मुंहिंजूं भाजायूं आहिनि तूं लाइ कहिड़ी भाजाई जी ॻाल्हि थो करी अरे मुझे भाकुर ली ज़ाल भाजाई हाजानी अच्छा वाह इहा लमू उनखे ॾिठो इहो पंहिंजो दुरू आहे न उन्हनि जी घिटीअ में सिंघू ॻारींदी पई वञे रोंदी पई वञे छो छा कयो अथवसि दुरू वारे जी घिटीअ में मूं उनखे सम्झायो पे त मुड़ुस जो घर न छॾ सची रुली ॾींदी पो काले वईदा न न मोटी त कोन पोइ वरी शाहू वारनि जे दर ते वञी बीठी कुंवरनि जे दर ते ॿुध त सही तकड़ा शाहू वारनि जे घर खे तालो लॻो पियो उहे माइन समेत मंचूर घुमण विया हा अरे आंध बांध जा पुट जॾहिं तो भाजाई खे सम्झायो त पोइ घर छो न मोटी शाहूरनि जे दर ते छो बीठी इहो सोचे पई त मुड़ुस जे घर वञा या भाइरनि जे घर वञा इन लाइ मूंखे टाइम खपे इन जे करे मां 2 ॾींहं शाहूअ जे घर रहंदसि अरे आख़िरी मिसरो मूंखे ॿुधा त तो हुनखे ॾिठो किथे हिते किथे घिटनि में रुलंदी हूंदी ॿियो काॾे वई हूंदी मूं मिस्किन खे का ख़बर कान्हे ॾी तूं भरो मुंहिंजो टाइम ज़ान करे छॾी हलो हलो पेर रहा छो ॿुधायांव त लकोड़े हाजारीअ खे मामाणनि ॾे मोकिले छॾियो हाणे रुलो घुमो फिरो त ख़बर पएव मां भई आवाज़ छोड़ो फिराए फिटी करे छॾींदोसांव अदा सुबता जी अदा उबता असांजा फैसला असांजी गिच में पइजी विया यार हा अदा उबता असां अधी हज़ारी खे हिते रायो तोरे पिया मिड़ई कलाक ॾेढ विहाए करे सम्झायूं था न तेसी ते हुनजो मुड़ुस अची वञे या घर वठी वञे सा मिड़ई कलाक ॾेढ हिते विहायूं था सम्झायूं था तेसी ते हुनजो मुड़ुस अची वञे या त वठी वञे सा न असां ख़्वाब कोन ॾिठो हुयोसीं त हाजाणी हलकड़ी थी कंदी बरमूं हा किथां सोचंदी असां हुनखे त रहण कोन था ॾियूं त उहो असांजे लाइ छा सोचे हाणे हिते वेही तव्हां बेस न कयो उथणे जी कयो वञी ॻोल्हियोसि त कंहिं कुंड में त हूंदी ठीक आहे असां मर्द वञूं था ॻोठ में मूंखे त डपु थो थिए किथे वोणनि वारी दवा पी करे वोणनि में पई न हुजे वोणनि जी दवा जीतन खे मारींदी आहे हजाणीअ खे कोन थी मारे हजाणी असांजी भेण आहे ज़हर बि खाईंदी कोन असर कंदसि हा असां हली था स्टाफ ते घिटियुनि मां ॻोल्हियूं बाक़ी हे ॿई वञी ॻोठ जे घरनि में वञी ॻोल्हनि हा असां वञूं था उनखे ॻोठ जे घरनि में ॻोल्हण तव्हां वञी ॻोठ जे घिटियुनि में ॻोल्हियो हा बाक़ी घर में वञी पढ़ो न ॾिजो त हजाणी गुम थी वई आहे हा बाक़ी जेकॾहिं केरु पुछे वञ त चइजो त हितां गुज़रूं पयूं उन लॻी सोचोसीं तव्हां खां पाणी पी वञूं हा असां हेॾी चरियूं कोन आहियूं जो वञी घर में पढ़ो ॾींदियूंसीं बाक़ी पंहिंजे हिन गुंदड़े भाउ खे सम्झाए छॾिजाए त वञी सॼे ॻोठ में न पढ़ो ॾे फोन करे छोरो
कच्छनी माता मेले में छोरो गोली दो ई गोलड़ो ई टे वर एकड़ो गोलड़ो वरी ॿियो गोलड़ो ई 7 4 2 अढाई हेलो फुदनू खान गलत सेव थी हो हरू भरू जी जाग ते फुदनू लिखी है 7 4 करो बजाई थी वडेरा मुआरी ने तुआरी वजाई थी अरे सरू मु तो केतिरा दफ़ा चयो आ त पंहिंजी रिंग मटाए साॻी न रखो समझी या न समझी समझी वेंदे हेलो अस्सलाम वालेकुम वसलाम हरू भरू खान हला थई को मिला हरू भरू खान तो चई अरे वडेरो केर चंदो वडेरो हरू भरू खान चओ बुज़ार खान मुझे मतलब हरू भरू खान केड़ा हाल वाला अरे खाली वडेरो न वडेरो हरू भरू खान चओ अरे बाबा तू ॿुधाए हिकिड़ी जाते बीह बुखड़ी न फूकड़े वांगुरु मथी तो हेॾे होॾे थींदो छा चई बदतमीज़ नामाकुल अकुल जा अंधा छा सोचमी हा बुधर हरू भरू खान केड़ा हाल वाला अरे बस बस घणी तारीफ़ न कर थका ॾेई फाटी न पवा अर्ज़ु कर अर्ज़ु कीअं फोन कई अथई अर्ज़ु कयां रुकेश अरे हुकुम असां जहिड़ा वॾेरा कंदा आहिनि हा इहो ॿिनि टिनि में जा मालिक अर्ज़ु ई कंदो न अर्ज़ु कर न अर्ज़ु न हुकुम थो कयां हुकुम इहो जेको नूरल आहे न नूरल उर्फ नूर इहो जेको तोखे थोको बेस्तो टके जो वांगुरु सम्झे जेको पंहिंजी ज़ाल खे बि संभाले नथो सघे ॿिया वेठा था ज़ाल संभालनिसि अरे ज़ाल छो नथो संभाले हा छो छा छो अथसि बाबा नूरल जी ज़ाल नूरल जो घर चले अलाए काॾे रफू चकर थी वई आहे ऐं ख़बर बि कान थी पए त काॾे उॾामी वई इहा त वॾी बेइज़ती वारी ॻाल्हि आहे नूरल त पाण खे मोतबर सम्झंदो अरे या पंहिंजी हिकिड़ी ज़ाल नथो संभाले सघे ऐं थियो आहे ॻोठ जो वॾेरो ॻोठ संभालींदो बाबा उनखे कहिड़ी परवाह बाज़ारुनि में चौकनि ते डाट सननि ते उठगरनि ते हा पोइ इश्तिहार लॻी आहे उनजे कन था का जुई कान थी रिड़े मतलब मुझे चढ़े मौसम से नूरो ही बूरो गाल के ते छुपाई था ने छप करे वेही रहंदा कहीं घर जे कुंड में और पढ़ा अनाउंसमेंट कर ऐसा जो कमाल बाबा खुद कोई न कर समझी न समझी छा समझी एड़ा पढ़ाईंदा जो यो नूरल ऐं बूरल पंहिंजो मुंहुं बगलनि में हणंदा उतरंदा कुछ ता पटियो कुछ असां पटियो पाणी हिकु बार करा भई ज़लील निश्ट थींदा ज़लील निश्ट ई नाबूद थींदा बाबा लकुण इएं कम खे पटीसे न त इहो वॾेरो ॻोठ जो कोन थी सघंदे सम्झी न सम्झी ॿुधी पियो यार या मां हेठो थो ॼाणीअणा हलो हलो छा थियो चओ न लकुण लांटी वॾेरो चवण खां पहिरियां ई फोन बंदि करे छॾे अरे हिकिड़ो त तव्हां जहिड़ा भले बाप थी पियो ॾिसो को त मां स्पेशल फोन ते थो ताकी छा कयां टिक टाक थो ठाहियां बा लॻे थो बैलेंस ख़तम थी वियुसि मां थो कयां त का ॻाल्हि ई कान्हे का करी तू वडेरा साईं फोन कंपनी वारनि खे ॾिसी रहंदुसि समझी न समझी छा समझी समझी उस वडेरा कंपनी वारा समझी वेंदा ओनो नूरल अॼु वारा चुप पई अदा मूंखे दर्द कई
मूंखे ॾाढो दुख आहे तुंहिंजो दर्द अथई दुख अथई छा जाओ अदा बोल मां हेॾी हरकत करे वेठुसि यार तो मूंखे सम्झायो बि कोन त मूंखे सम्झायो बि कोन ऐं सम्झाइण तो सम्झी थो टावर में कोठे ते चढ़ी थो वञे सम्झाया कोन सही चवंदा आहिनि अदा भूरल त जज़्बात इंसान जे अकुल खे खाई वेंदो आहे यार मूंखे इहो फ़ैसिलो मिड़ई सोचे सम्झी करणु घुरिजे हा वॾी ग़लती कई था छा कयां काॾे वञां आख़िर कंहिंखे चवां इहो बाचूरो मूंखे किथां रस्ते ते मिलियो उन सां को भाॼाई मिली आहे आजाणी अब मूंखे वरी को 7-8 एड्रेस पियो ॿुधाए हाणे मां कहिड़ी एड्रेस ते ॻोल्हियां भाॼाई खे अदा सोचणो इहो आहे त वई त आख़िर वई काॾे ज़मीन ॻी वियसि या आसमान हड़प करे वियुसि या मुआरी ज़ाल मां धाणी वई आहे पाड़े मां जांच लाइण मोटी थी पोइ पाण ॿुधाईंदी माना किथे मिले अलाह करे त ईअं हुजे अदा जेकॾहिं रन हेॾे होॾे निकिरी वई न त असां सभिनी जे मुंहं ते असुलु दागी मलजी वेंदी न कॾहिं बि न हणी ते न तोते अकेले ते छो दा मां तव्हांजे खानदान जो न आहियां छा भला ॿुध मिली बात खोल न ॿुधाई छो नथी तर ते पीआरे आईस छा भाॼाई ॿुधाई छो नथी काॾे त वई साह त खणण ॾियो कोडर हणी आई आहे वॾी जो हुनखे साह खणण ॾियऊं छॾ साह खे ॿुधाए भाॼाई त मिली या न मिली काथे बि कोन मिली कंहिंजे बि घर कान मिली कंहिंजे बि घर में कोन्हे चवे छा थी भाॼाई भला तोखे खां पुछो कीअं पुछां तव्हां पाण त मना कई हुई ॿी ॻाल्हि इहा आहे सोचियमि त हितां गुज़रां पई तव्हां सां दुआ सलाम कई वञा इहा ॻाल्हि सही आहे छोकी सिधो पुछंदासीं त बुछड़ा थींदासीं न वॾा मुंहिंजा जिगरी भाउ ओ बाबे आ सगा पुट हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाए असां कंहिंखे ॿुधायूं न ॿुधायूं इहो जेको वाचूड़ो आहे न इहो भाई इहो सम्झां त जहिड़ो घुमंदड़ फिरंदड़ रेडियो अथई अॻे सॼे मुल्क खे ख़बर पइजी वई हूंदी त नूरल जी ज़ाल घर छॾे वई ॾाढी सिधी आहे नूरल ॾाढी सिधी माण्हू त मोटरसाइकिल ते बि इहो जेको मथां दॿो पाए घुमंदा आहिनि त मुंहुं लिकल हूंदो अथनि असांखे वरी इहो दॿो पाए पंधु घुमणो पवंदो ॻोठ जी गिचनि में जीअं ॻोठ वारा असांखे हुश हुड़ हा हा बाबा ईअं न कनि एॾो न जेकॾहिं ख़्वारी जो ख़ौफ़ हुव त अधी मथां लठी छो खयव वरी शुरू थी वियो भाॼाई तूं न ॻाल्हाई थी त मुंहिंजे जिस्म ते असल टिंडड़ी जो घुमनि चुप करे अची वई हे बहुत मथां आहे असांजी जिर्द छो न थी छॾी ॻाल्हाइण खां मुड़ अलाए त हूअ निभागी बि काॾे वई तूं करे छॾियईं अरे छा कई है बोतर माफ कजाए पीअण भरे थो अचां अरे बस ॿियो गिलास पानी जो हारियो अथई अरे ॿिया वॾेरा त शीशे जे गिलास में पानी पीअंदा आहिनि मां तुंहिंजे हिननि हरकतुनि जे करे स्टील जो गिलास वठी छॾियो आहे मथां को नुक़सानु पए गिलास त बेपितो आहे बची थो वञे बाक़ी पाणी मूंखे नसीब नथो थिए वॾेरा तरह ते चवां थो मट खणी अचां तव्हांजी कुर्सीअ जे भरिसां रखां जेॾी महिल बि ॾोघो लॻई न हथ वधाए पी वठ हाणे बसि महिरबानी वरी हे मट भञ ते नुक़सानु पवंदो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए पुछो वॾेरा अड़े तूं मुंहिंजे कम कहिड़े जो वॾेरा मिसाल इहो त ॻोठ में छा पियो थिए छा पियो वहे वापरे तोखे का ख़बर आहे मिसाल का ज़ाल बुर्स खां कावड़जी थी वञे तोखे ख़बर नथी पए मिसाल नूरल खां ज़ाल कावड़जी तोखे ख़बर न आहे न वॾेरा ख़बर आहे जे ख़बर अथई त मूंखे कोन ॿुधाई वॾेरा इहो इन करे त मूंखे बि तव्हां खां ई ख़बर पई जेॾी महिल हाजी लकुण तव्हां सां ॻाल्हि कई अड़े वरी बि त मुंहिंजी मार्फत तोखे ख़बर पई न तो कहिड़ा तीर हलाया कहिड़ा तीर ॿुधाए ओ अकल जा अंधा नौकर जेकॾहिं तोखे का ख़बर हुजी आहे त मूं वटि पहुचाई हा न कहिड़ी छोकिरी कहिड़े छोकिरे खे इश्क जा आसरा ॾिना आहिनि कंहिं ताज़ी परिणियल जोड़े में तलाक थी आहे पर न साईं न तोखे त का बि ख़बर न आहे तव्हां इन ये छोकिरीअ खे वरी परणाईंदो छा बदतमीज़ बीठो रहे ते बीठो त आहियां हिते ई बीठो हूंदे सम्झी न सम्झी छा सम्झी सम्झी वियुसि पोइ तारा सम्झी वियुसि छाते थो पियो खिली
बुधाए बि खणी हाणे रुगो अल्लाह पेट दो पाटे आज फटी तो कोन अरे छा ॿुधाए सेठ साहब ऐं बूरल मिलियो हो बूरल ऐं नको जेको त ॿुॾी मरे हाणे छा थियो छा थियो जो मूंखे मिलियो मूं चयोमांसि अधी हाजानी खे फलाणी गिचीअ में ॾिठो आहे बसि वर खणी वठी थो भॼई ओए इन्हनि ॿिन्ही ॿाहिरनि खे अहिड़ियूं त गीसियूं कराइणियूं आहिनि कि ॿिन्ही ॿाहिरनि जे कमीसनि जा पोयां ऐसा खुसी नाड़ थी वञनि भला सेठ साहिब इन ॻाल्हि खे केतिरो लिकाईंदासीं तादी हाजारी पंहिंजे महिमाननि ॾे वई आहे ऐं वरी उनखे वञण जो किरायो बि तो उनखे ॾिनो हो फिलहाल उड़े तुंहिंजो वात बंदि हुजे भला तकड़ करे तिरकी पई जेकॾहिं ईअं कई न अधाई मणी ॿोरी पुठनि ते रखराए ॻोठ जो सैर कराईंदोसां हाजी साहब भली मुंहिंजो नालो वाचूड़ो हुजे पर मूंखे अहिड़ो हल्को न सम्झजांइ वात खे बंदि करण लाइ उन में टाफी ऐं चीगम विझणु ज़रूरी आहे सम्झी थो न जेकॾहिं वात में बि कुझु हूंदो न त वात बि बकवास कोन कंदो अड़े वाट ते जो 200 रुपया ॾिना मां उहे काॾे आहे वाह सेठ साहब वाह ठही थो 200 रुपया पैसा न रख किसे में तो शाम जो खत्म अरे शाम जो वरी 100 रुपया वधीक ॾींदोसां खणी ॿियो छा केर वधीक वातो खोली न त वात में छेड़ा विझंदोसां से बि ताज़ा बाक़ी जेकॾहिं उपतो सुबतो सीरियस थी विया न उन्हनि खे खणी ॿधाईंदासीं सही आहे ठीकु माण्हू संभाल माण्हू थो मारी दोतार तो सॾु कयो न कारो थई मुंहुं माण्हुनि जो ख्यालु कंदो कर या मिठाई विराए नालो मटाए पंहिंजो या वरी पंहिंजियूं दह वारी साइड ठाराए समझी न समझी छा समझी वडेरा तो वारे हिन नौकर असांजा हॾ गुॾई भञी छॾिया आहिनि छा कयां को माण्हू ई नथो सोचे जो हिन जी जाइ ते रखां मुंहिंजी जाइ ते रखंदो वडेरा मूंखे सुम्हण लाइ हिकिड़ो कमरो हिकु खट आहे ॿिए खे मुंहिंजी जाइ ते रखंदो त ॿई गॾिजी कीअं रहंदासीं इहा ॻाल्हि बि हिन जी सही आहे ॿ माण्हू हिकिड़ी खट ते त ॾुखिया सुम्हंदा न मां पियो सम्झा त मूं वारो हमरा मोगो आहे पर तो वारो भाउ बि सफ़ा चट आहे तूं सम्झाई सुबता त मां छा थो चवणु चाहियां ओ जटो इहा बि ख़बर कोन थी पवे नवां हो अलाए छा भोटार जो मतिलबु आहे त ॿियो माण्हू रखां जेको बाक़ी कमकार करे मतलब त जिते न ही छरू रहे हिन जो नौकर उनजी छंड फूक त घटि में घटि थिए न उन जे लाइ उहो माण्हू रखियो वञे सम्झो था या सम्झ में कान चइजेव तव्हां सभिनी खे मोचरा हिते हणा या ॿार वठी सटको कढाव नौकर जी जाइ जो मतिलबु नौकर खे ॿिए कम सां लॻायां ऐं हिन जी जाइ ते ॿियो हमरा हिन वारो कमु कंदो अच्छा ईअं आहे मूं वरी हूअं सम्झो हा ईअं हाणे ॿुधायो कीअं चढ़ थियो आहे पंध आया वडेरा अरे पंध आया आहियो पर कहिड़े कम सां आया आहियो भोटार असांजो अधु भेणियूं नूरल न उन असांजी भेण हजानीअ खे घर मां कढी छॾियो आहे हाणे उहा हजानी असांखे बि नथी लभे पाण खे बि नथी लभे हाणे केरु ॻोल्हींदो हिनखे हा मूं ताईं इहा ख़बर पहुची वई आहे जेकॾहिं पहुची वई आहे त पोइ तव्हां को एक्शन वरितो आहे हा वॾो एक्शन वरितो आहे सवेल खां फोन ते सॼे ॻोठ वारनि सां राब्तो कयो आहे वडेरा ठही थो सही सॼे ॻोठ जा अॻ में ई राब्तो करे छॾी माना सॼी त खुआरी करे छॾी न छा चई कुझु न वडेरा असांजो मतिलबु आहे त एतिरे बैलेंस विञाइण खां पोइ को ख़र्चेल निकितो या न ॻोठ जे हर हिकु मर्द ऐं औरत खां पुछा कई अथऊं कंहिंखे बि ख़बर न आहे हाणे छा कयूं मूंखे त नथो लॻे त हिन ॻोठ में मौजूदु हूंदी मोबाइल गुम थींदी आहे न त पुलिस मोबाइल जो नंबर वठी ट्रेस कंदी आहे हाजानी जो कहिड़ो कोड नंबर आहे जंहिंसां ट्रेस करायूं तव्हां वारी ॻाल्हि बि सही आहे न वडेरा अधी हिन ॻोठ खां परे हली वई आहे परे हली वई आहे न त पोइ तव्हां हिते छा था कयो तव्हां बि वञी ॻोठ खां ॿाहिरां ॻोल्हियोसि हलो का अरे हलो पता बुरा न यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हा ॿुधा दोस्तों जो बोतरो ही आज तो भाॼेगी अरे रे बुरा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे भला तो एतवारी रन इहो कसम खणी छॾियो आहे त कहिड़ी हालत में तव्हां ॾोही मूंखे ई कंदव
अरे बाबा इन आजाणी था जॾहिं मां शादी करे आयो जो रोज़ पादर हणी कुटे नोड़ करे उछलींदो मां घर में कंहिं न कंहिं कुंड में रोई पिटे पाराता ॾेई चुप करे वेंदी या वरी वञी पंहिंजे भाउरनि खे थोरो दाह सां ॾेई मोटी ईंदी। हाणे हिन जो फिरको कीअं फिरियो इहो बि मुंहिंजो ॾोह आहे ईअं न पर दाह हिन दफ़े उन निबराइण कोन ॾिस अलाए कहिड़े पासे मोके बुरो हाणे हीअं कर जो इन वॾ वारा हाजाणी जी का तस्वीर सुठड़ी ॻोल्हे हथ कर ऐं उहा रख इन फेसबुक ते हेठो लिखीस दादे नूरलाल रन हाजाणी पंहिंजे घर वण तां ॿाहिरि निकिरी चुकी जंहिं बि भाउ खे का ख़बर चार हुजे रसो विझी वियो जीअं असांजे दर ते छॾे वञे त 500 रुपया आहिनि। बढ़िया ये सही आहे हिकिड़ो मिंट बस हिकिड़ो मिंट। अरे बुरा तस 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 त कॾो न थी शर्म नथो अचे अलाए जेकॾहिं इहे घर जूं ॻाल्हियूं फेसबुक ते रखंदासीं त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु लॻो पियो आहे ख़बर अथई त माण्हू हिननि में जवाब कहिड़ा लिखंदा आहिनि रन सां विढ़ंदा माई सां बेवाजिबी बाहि मां ज़िंदगी मासूल बेज़ार थी घर छॾियो अथई। अरे अहिड़ा अहिड़ा जवाब माण्हू लिखंदा आहिनि फेसबुक ते थो रखे ऐं ओथो का इहो थोरी ॾिसंदा आहिनि त पोइ माई जो बि ॾोह हूंदो माई बि विढ़ंदी हूंदी बसि लिखी छॾींदा बा ज़ालिम आहिनि मुड़ुस मायूं नथा हलाइनि बाबा वॾा कहारी आहिनि इहे लिखंदई। अरे यार असांजा माण्हू बि लकीर जा फ़क़ीर आहिनि तॾहिं त इहा सोशल मीडिया बंदि थियण ते अची पहुती आहे। अरे तो वारी ॻाल्हि सही आहे पर मूंखे रुॻो इहो ॿुधाए असांजी भाॼाई लभंदी किथां जिते ख़ैरात जी मानी हुजे न हुते ॻोल्ही थो करीसि ज़रूरु खाइण वेंदी हूंदी। शान वारनि जे घर बि कोन्हे का अधी राबिया वारनि खे ख़बर आहे न न उन्हनि खे बि ख़बर कोन्हे का त पोइ भला जेकॾहिं ख़बर पए त ॿुधाइजो। भाॼी वाधाणी दे त ख़बर भाॼी हाजाणी जी ख़बर पई भला न न तव्हां त ख़ुशि थी हूंदव त हिकिड़ी मां त जान छुटी बाक़ी रहियसि मां मूंते बि घुरल नंढो खई बीठो आहे पर मां ईअं घर कोन छॾींदसि मूंखे तव्हांजे घर में त पनाह मिलंदी कोन छो त तव्हां पंहिंजे मुड़ुस जा कन भरे छॾिया आहिनि। असां मुड़ुस जा कन कोन भरींदा आहियूं ॼण खीर पीआ ॿार आहिनि पंहिंजो बुरो ऐं भलो पाण सोचनि था उन्हनि पाण फ़ैसिलो कयो हुयो न तव्हां पंहिंजे भाइरनि जे घर वेंदियूं न उहे असांजे घर ईंदा। जेकॾहिं असांजे भाउरनि इहो फ़ैसिलो कयो हुयो त तव्हां एतिराज़ करे बि सघो न। असां छा कयूं असां कहिड़ो एतिराज़ था कयूं उबतो ऐं सुबतो उहे रहिया ई न आहिनि जेको असां हक़ लॻंदा हुआसीं त उन्हनि जो साह वेंदो हो जॾहिं खां वठी ज़मीन जे हिसे वठण जी तयारी कई अथनि न तॾहिं खां वठी उन्हनि खे अलाए छा थी वियो आहे सफ़ा तरड़ा थी विया आहिनि। तरड़ा त असांजा मुड़ुस आहिनि जेकॾहिं नूरल अदी ते लठियूं न उलारे हा त एॾी ॻाल्हि ई कोन थिए हा इहो सॼो ॾोह नूरल जो आहे। अकेले अधे नूरल खे ॾोही न कर उन्हनि खे मार ॾियण ते तव्हां पाण रहियो आहे पहिरें ॾींहंनि खां ई हुनजो हथ रोकियो आहे त एतिरी ॻाल्हि वधे ई कोन आहे। असांखे पीउ माउ त सेखारियो ई कोन हो त मुड़ुसनि जे हथ कीअं रोकजनि इहे सबक़ त तव्हांखे सेखारियल आहिनि मुड़ुसनि खे कीअं मारे मञाइबो आहे। गर्मी छॾे हिननि ॻाल्हियुनि खे भाॼी तूं असांखे सिर्फ़ु इहो ॿुधा त हाजाणी आख़िर वई कहिड़े पासे जा ॿिए पासे न जेके मिट माइट आहिनि अलाए फ़िलहाल मुंहिंजो दिमाग़ कमु कोन थो करे परेशानी में पूरी थी वई आहियां ख़बर न अलाए किथे मुंहिंजी भेण धक खाईंदी हूंदी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।